रावलपिंडी के अॻूणे कमिश्नर धांधली वारे इल्ज़ामनि ते इलेक्शन कमीशन खां माफ़ी वठी छॾी। रावलपिंडी के अॻूणे कमिश्नर इलेक्शन कमीशन में पंहिंजो बयान रिकॉर्ड कराए छॾियो। बयान ॾींदे लियाकत अली चट्ठा चयो त हिकु सियासी पार्टी जे भड़काइण ते ग़लति बयान ॾिनो। सियासी पार्टी जे उहिदेदारनि सां लाॻीतो राब्ते में हुयो। 11 फरवरी ते ॻुझे नमूने लाहौर पहुची उहिदेदार सां मुलाक़ात कई। कूड़नि इल्ज़ामनि ते इलेक्शन कमीशन खां माफ़ी घुरां थो। मंसूबे तहत आपघात या फाही ते चाढ़ण जहिड़ा जज़्बाती जुमला चया। समूरी क़ौम ख़ासि करे सरकारी मुलाज़मनि खां माफ़ी घुरां थो। मौलाना फजलुर रहमान सॼी ताक़त सां रोडनि ते अचण जो इशारो ॾेई छॾियो। ख़्याल हो त 2024 जूं चूंडूं शफ़ाफ़ थींदियूं। लाॻीतो ॿी इलेक्शन बि तकरारी थी वई आहे। पार्लियामेंट खे मथाऊं इदारो सम्झूं था। JUI सरबराह मौलाना फजलुर रहमान जी इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हि ॿोल। संदसि चवणु हो त मुल्क में जमहूरियत पंहिंजे केस हाराए रही आहे। असां जमहूरियत जा अलमबरदार आहियूं। पार्लियामेंट जी हाणे कहिड़ी हैसियत हूंदी? पार्लियामेंट में वेठल माण्हुनि ते आङुरियूं खॼंदियूं। बानी PTI इलेक्शन में धांधली वारे मामले ते IMF खे ख़त लिखण जो ऐलान करे वरितो। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे बैरिस्टर अली ज़फर चयो त तहरीक इंसाफ़ तरफ़ां IMF खे ख़त लिखियो वेंदो, जंहिं में चयो वेंदो त जन समूरनि तखनि ते धांधली थी आहे उते ऑडिट कराई वञे। धांधली जा इल्ज़ाम लॻाईंदड़नि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई जो ऐलान। समाजी राब्तनि वारी वेबसाइट ते ट्वीट कंदे PP सरबराह बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त पंहिंजे तक में धांधली वारनि इल्ज़ामनि खे गैर संजीदा नथो वठी सघां। फारम 47 मूजिबि 1,35,112 वोट हासिल कया आहिनि। इन 194 मां पंहिंजे मुख़ालिफ़ ते 1 लख खां वधीक सरसी हासिल आहे। PTI पारां IMF खे ख़त लिखण जे फ़ैसिले ते पीपल्स पार्टी ऐं नून लीग जो रद्दमल। शर्जील इनाम मेमन जो चवणु आहे त तहरीक इंसाफ़ वारा हिकु भेरो ॿीहर मुल्क जे मुस्तक़बिल सां खेॾणु चाहिनि पिया। अॻु बि ग़लति फ़ैसिलनि सबबि असांजी मईशत तबाह थी। लीगी अॻवान अता तारड़ चयो त बानी PTI जो IMF खे ख़त लिखण जो मक़सदु ॿाहिरी मुदाख़लत वधाइणु आहे। छा अवां हिकु क़ैदी जी हैसियत में IMF खे ख़त लिखंदो? सदन नापाक इरादनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे। मुस्लिम लीग नून ऐं पीपल्स पार्टी तरफ़ां सेनेट इलेक्शन खां अॻु सदारती इलेक्शन जो फ़ैसिलो। ॿिन्ही जमायतनि जे 8 मार्च ते सदारती चूंड जी तजवीज़। ज़रियनि मूजिबि हुकूमती इत्तेहादियुनि तरफ़ां सदारती उम्मीदवार आसिफ अली ज़रदारी हूंदो। ऐं सिंध असेंबली जी तारीख़ में PP सेंचुरी मुकमल करे वरिती। इलेक्शन कमीशन तरफ़ां सिंध असेंबली जे 27 मख़सूस सीटुनि जो नोटिफिकेशन जारी। पीपल्स पार्टी के सिंध असेंबली में औरतुनि जूं 20 सीटूं अलाट। MQM खे औरतुनि जूं 6 ऐं GDA खे 1 मख़सूस सीट ॾिनी वई। PP खे सिंध असेंबली में अक़लियतुनि जूं 6 सीटूं ॾिनियूं वयूं। सिंध असेंबली में MQM खे 2 अक़लियती सीटूं अलाट कयूं वियूं।